दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब दौलाब में तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त सोडल हाणे इन खे आख़िर अंत कीअं कंदो। इहो गुलप्रिय वारो मसइलो कीअं हल थींदो। इहा सोडल वटि रहंदी या कका ॾांहुं वापसि ईंदी ऐं तव्हांजे ज़हन में बि इहो न हूंदो आख़िर हीउ छा थींदो ऐं ई गुलपरी कंहिंजे हुन में नसीब में ईंदी। दोस्तों मां ॿुधाईंदो आहियां तव्हां यादि करे छॾियो मुंहिंजी ॻाल्हि। इहो ककर गुलपरी खे हिकु न हिकु ॾींहुं तलाक ई ॾींदो ऐं इहे गुलपरी जो निकाह इन सोडल सां ई क्लियर कयो वेंदो। जी हाँ दोस्तों, इहो निकाह सोडल सां ई वञी बीहंदो आख़िरी किस्तनि में ऐं ककर खे तलाक ॾियणी पइजी वेंदी। ऐं होॾां वरी अली ख़ान बि ॾिसजो तव्हां जेको आहे ककर जी भेण खे तलाक ॾींदो, फिरी करे उहा मंसूर ख़ान सां उनजो वञी निकाह थींदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे ड्रामे जो बाद में एंड थींदो, लेकिन उन खां पहिरियां घणा मसइला थींदा इन्हनि जा छिक छिका जहिड़ो थींदो ऐं कुझु हेॾां कुझु होॾां मतिलबु ज़लील ख़्वार थींदा, कुझु दुश्मन ज़ाहिर थींदा, कुझु दुश्मन गुम थींदा। पोइ ड्रामे जी इहा कहाणी आख़िर में वञी ठहंदी ऐं ॿिन्ही खे तलाक थींदी। बहरहाल फ़िलहालु जेको आहे ड्रामे जो इंजॉय कयो, ड्रामे खे ॾिसो ऐं तव्हांखे कीअं थो कहाणी सम्झ में अचे ऐं सोडल इहो जो क़दम खयो इहो तव्हां सोचियो हुयो या न, इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो पुॼाणी